राहत फ़तेह अली ख़ान सां डूट में गानो थिए पियो हींअर। वाह वाह, राहत फ़तेह अली ख़ान सां गॾु डुइट में गानो। वीडियो में ॻाल्हि कंदासीं मुमताज़ मौलवी जा जेके परस्तार आहिनि ऐं मुमताज़ मौलवी जे लाइ तमामु हिकु ॾुख भरी ख़बर आहे जेका असां तव्हां सां गॾु हिन वीडियो में शेयर कंदासीं। ऐं मुमताज़ मौलवी जी जेका दिलि जी अरमान हुई उहा तमामु घणी टुटी पई ऐं चकनाचूर थी पई। दोस्तो, राहत फ़तेह अली ख़ान सिंध जो ऐं बल्कि पाकिस्तान जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं जेको आहे सो मुमताज़ मौलवीअ कुझु ॾींहं अॻु में बयानु ॾिनो त राहत फ़तेह अली ख़ान सां मुंहिंजो हिकु डुइट सॉन्ग अचण वारो आहे ऐं डुइट हिकिड़ो कलाम असां रिलीज़ कंदासीं जेको तमामु घणो पाकिस्तानियुनि खे बल्कि सिंध वासियुनि खे तमामु घणो पसंदि बि ईंदो ऐं जेको आहे सो मुमताज़ मौलवी जी इहा दिली ख़्वाहिश हुई। दोस्तो, केॾो बि पॉपुलर शख़्स हुजे, मुमताज़ मौलवी जी बि सिंध में तमामु घणी इज़त आहे ऐं मुमताज़ मौलवी खे तमामु घणो माण्हू सिंध में ॿुधनि बि पिया, लेकिन उन जी दिलि जी ख़्वाहिश इहा आई त राहत फ़तेह अली ख़ान हिकु पाकिस्तान जो नामवर गुलूकार आहे, उर्दू ज़बान में कलाम चवंदो आहे ऐं राहत फ़तेह अली ख़ान सां मुमताज़ मौलवी डुइट में हिकु कलाम चवणु पिए चाहियो। लेकिन राहत फ़तेह अली ख़ान मुमताज़ मौलवी खां घणनि पैसनि जी डिमांड कई इन कलाम जे लाइ ऐं मुमताज़ मौलवी हिन वक़्तु छो ख़ामोशी इख़्तियार कई आहे। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, हिकु अंदाज़े जे मुताबिक़ राहत फ़तेह अली ख़ान मुमताज़ मौलवी खां 2 करोड़ खां बि मथे जी डिमांड कई आहे। जे अगरि जेको आहे सो मुमताज़ मौलवी राहत फ़तेह अली ख़ान खे जे 2 करोड़ ॾींदो त पोइ जेको आहे सो राहत फ़तेह अली ख़ान मुमताज़ मौलवी सां गॾु डुइट में हिकु कलाम ऐं हिकिड़ो एल्बम रिलीज़ कंदा ॿई। पोइ इन जे करे मुमताज़ मौलवी ख़ामोशी इख़्तियार कई, छाजे करे 2 करोड़ तमामु घणी रक़म हूंदी आहे ऐं सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे। मुमताज़ मौलवी बि नाले वारो फ़नकार आहे सिंध में ऐं मुमताज़ मौलवी खे कहिड़ी बुख आहे। अलाह ताला मुमताज़ मौलवी खे इज़त ऐं शोहरत ॿई जेको आहे सो ॾिनियूं आहिनि ऐं सिंध में तमामु घणो मक़बूल आहे। त पोइ मुमताज़ मौलवीअ अहिड़ा ख़्वाहिश ऐं अहिड़ा जज़्बात छो था पैदा थियनि मुमताज़ मौलवी जा त मां पंजाबी फ़नकार आहे जेको उन सां डुइट वञी गीत ॻायां। दोस्तो, फ़नकार मोहबत जा सफ़ीर हूंदा आहिनि ऐं इन्हनि जे दिलि में का बि कंहिंजे लाइ का बि नफ़रत न हूंदी आहे। पंजाबी हुजे, सिंधी हुजे, पठाण हुजे या चाहे बिरोहिकी हुजे, कहिड़े बि ज़बान सां तालुक़ु थो रखे, फ़नकार हिक ॿिए सां कुर्ब ऐं मोहबत वारो सिलसिलो रखंदा आहिनि ऐं पाण में जेको आहे सो अमन वारो दर्स ॾींदा आहिनि। त असांजी दुआ आहे त मुमताज़ मौलवी जूं जेके बि दिलि जूं उमेदूं आहिनि उहे पूरियूं थियनि। तव्हां ॾिसंदड़ खे छा तव्हां पंहिंजो रायो था ॾियो त छा वाक़ई राहत फ़तेह अली ख़ान सां मुमताज़ मौलवी डुइट गीत ॻाए या न ॻाए। दोस्तो, इहो पंहिंजो रायो लाज़मी ॾींदो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो तव्हांजे लाइ बहितरीनु खणी ईंदासीं मुमताज़ मौलवी जी ज़िंदगी जे बारे में।